पाकिस्तान जूं अहम वज़ारतूं ऐं खाता साइबर हमलनि हेठि अचण जो इंकशाफ साम्हूं अची वियो आहे। डेटा जो मुस्तक़िल नुक़सान, कारोबारी निज़ाम जाम थियण ऐं हसास ॼाण लीक थियण जे ख़तरे खे आॾो रखंदे 39 वज़ारतनि ऐं अहम इदारनि खे हाई अलर्ट जारी कयो वियो आहे। नेशनल साइबर इमरजेंसी रिस्पॉन्स टीम सर्ट ब्लू क्रीम रेस्टम वेटर मां पाकिस्तानी इदारनि खे निशानो बणाइण बाबति एडवाइज़री बि उमाणी आहे। एडवाइज़री मूजिबि हमले जे नतीजे में मुस्तक़िल डेटा नुक़सान, कारोबारी सरगर्मी में तअत्तुल ऐं हसास ॼाण लीक थी सघे थी। इन सिलसिले में नेशनल सिक्योरिटी डिवीज़न, इस्टेब्लिशमेंट डिवीज़न, इलेक्शन कमीशन ऐं क़ौमी असेंबली खे बि ख़त उमाणियो वियो आहे। NITB, पेमरा, NDMA, ओगरा ऐं FBR खे बि ख़बरदार कयो वियो आहे। नेशनल सर्ट हिदायत कई आहे त एडवाइज़री समूरे लाॻापियल खातनि इदारनि ताईं पहुचाई वञे। ब्लू लॉकर साइबर हमले जी शिदत इंतहाई संगीन आहे। विंडोज़ ते बदल डेस्कटॉप, लैपटॉप, सर्वर्स, नेटवर्क ऐं क्लाउड स्टोरेज हमलनि जो निशानो बणिजी रहिया आहिनि। नेशनल सर्ट विंडोज़, कंप्यूटर, ईमेल ऐं वेब सिक्योरिटी जे लाइ क़दम खंया वञनि ऐं गैर तस्दीक थियल ज़रियनि खां मवाद डाउनलोड न करण ऐं शकी लिंक्स ऐं फाइल खे क्लिक न करण जी हिदायत कई वई आहे। एडवाइज़री मूजिबि ब्लू लॉकर्स, ट्रोजनाइज्ड डाउनलोड्स, फिशिंग ईमेल्स, गैर महफूज़ फाइल शेयरिंग प्लेटफॉर्म्स ऐं बेकशुदा वेबसाइट्स जे ज़रिए पकड़ियो पियो वञे। एडवाइज़री में हिदायत कई वई आहे त कंप्यूटर सिस्टम जे दिफ़ा खे मज़बूत बणायो वञे, ख़तरनि जे ख़िलाफ़ इदारे वाइज़ चौकसी खे वधायो वञे। एडवाइज़री मूजिबि ख़तरनाक रैंसम वेटर फाइल्स लॉक करे तावान तलब करणु आहे। ब्लू लॉकर एंटी वायरस खे गैर फ़ाल करे पूरे नेटवर्क में पकड़जण ऐं हसास डेटा चोरी करण जी सलाहियत रखे थो। नेशनल सर्ट इदारनि खे ऑफलाइन ऐं महफूज़ बैकअप रखण जी ताकीद कंदे तजवीज़ ॾिनी आहे त मुलाज़िमनि खे साइबर हमलनि खां बचाव, शकी ईमेल्स ऐं लिंक्स पहुचाइण जी फौरी तौर ते तरतीब ॾिनी वञे।